सियालकोट में पीटीआई जे जलसे जी तैयारियुनि दौरान पुलिस चढ़ाई कई है, जंहिं दौरान पुलिस लठबाज़ी ऐं आंसू गैस जे शेलिंग करे जलसे गाह में मौजूद कारकुननि खे छिड़ विछड़ करे छडि॒यो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अॼु सियालकोट में जलसो रिथियल हो, जंहिं जूं तैयारियूं जारी हुयूं। तैयारियुनि दौरान पुलिस चढ़ाई करे ॾिनी, जंहिं दौरान पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं थी पयूं। चकरियुनि बाद पुलिस जलसेगाह में मौजूद पीटीआई अॻवान ओस्मान डार समेत केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जलसेगाह खे कड़ो चाढ़े सामान खणाए छडि॒यो। जलसेगाह ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे कंटेनर रखे सील करण बाद वॾी नफ़री मुक़रर कई वई आहे। डीपीओ सियालकोट जो चवणु आहे त इजाज़त बिना इबादतगाह जे साम्हूं जलसो करण न ॾिनो वेंदो। मसीह बिरादरी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। हाई कोर्ट जे हुकुम ते ग्राउंड खाली करायो आहे। तहरीक इंसाफ खे जलसे लाइ मुतबादिल जगह ॾियण लाइ तैयार आहियूं। पीटीआई अॻवान शफ़क़त महमूद जो चवणु आहे त गिरफ़्तारियुनि सां सियालकोट जे जलसे खे नथो रोके सघिजे। पीटीआई सियालकोट में जलसो ज़रूर कंदी।